जी अज मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां असीं मटियार में मौजूद आहियूं जिते मज़दूरनि जो आलमी दिहाड़े जे हवाले सां जेके हिते मज़दूर पंहिंजी मज़दूरी करे रहिया आहिनि उन्हनि खां वीचार वंडींदासीं अॼोके ॾींहं जे हवाले सां हिन जो छा चवणु आहे या तव्हांखे ख़बर आहे? जी सर, बिल्कुल खबर है। अज मज़दूरन जो आलमी दिहाड़ो आ पूरे मुल्क में, जिते मतलब गवर्नमेंट जी हूंदियूं आहिनि छुट्टियूं वग़ैरह उन्हनि जे हिसाब सां बहाल कयो था वञनि। ऐं पंहिंजो त इहो सिस्टम आहे त नालो चाहे पूरो कंदा आहियूं त अॻियां जान में हलंदा आहियूं, अदरवाइज़ हिकिड़ो ॾींहुं बि छुट्टी थींदी आहे त उन ॻाल्हि खे सिस्टम में जेको धर्म भरम थी वेंदो आहे। महांगाई जे दौर में माण्हू पुॼो नथो सघे, इन करे पूरो करे खाइण में माना उहो छुट्टी वग़ैरह त का आहे ई न रात हुजे न ॾींहुं हुजे, माना मज़दूरी त मज़दूरी करणी आहे। अच्छा, तव्हां पढ़ियल केतिरा आहियो? ऐं 9th तक पढ़ियल आहियां। जी, मज़दूरी ही तव्हांजो ख़ानदानी मतिलबु त कमु आहे जेको इहो लोअर? जी जी जी, इहे माना असांजो अबा ॾाॾाणनि खां इहो ई कमु आहे। त इन जे हिसाब सां माना हिकिड़ो ॿारु हूंदो आहे स्कूल मां वञी वापसी अचे थो त नौकिरी जो को अहिड़ो को ख़ासि रुझान ई कोन्हे, न ई कोन्हे जो रेशो आहे। इन हिसाब सां बसि ॾाॾाणे जो धंधो आहे, अबाणे जो धंधो आहे, त हुन ते अची माना माण्हू वेही थो रहे ऐं गुज़र करिणो आहे, बचनि जी पूरी करणी आहे। मज़दूरनि जो आलमी दिहाड़ो आहे पर तव्हां अॼु पंहिंजी हिन मज़दूरीअ खे लॻा पिया आहियो। तव्हांखे ख़बर आहे त अॼु मज़दूरनि जो आलमी दिहाड़ो आहे? सर, असांखे इहा ख़बर कोन्हे अॼु मज़दूरनि जो आलमी दिहाड़ो आहे। मज़े वारी ॻाल्हि इहो आहे त असीं रोज़ु कमाइण वारा, रोज़ु खाइण वारा आहियूं, रोज़ानी अटो घुराईंदा आहियूं ऐं रोज़ानी सभु नयूं शयूं घुराईंदा आहियूं। मतिलबु इहो आहे त न कमाईंदा आहियूं त बचा बुख ते वेठा आहिनि ऐं कमाइण जो हिकिड़ो ई ज़रियो आहे। न को कंहिं नौकिरी आहे, न को का मसइलो आहे, न को असां वटि तइलीम आहे। रुॻो इहो कमाईंदा आहियूं, असांजो पुराणो ख़ानदानी धंधो इहो ॾाढनि परदारनि खां वठी कमाईंदा आहियूं ऐं खाईंदा आहियूं। ख़बर आहे असांखे। हा, बस बड़ी रोज़ी त करणी आहे न। रोज़ी न न मोकल छा भतनि जी वठ लॻी पिया, मोकल कहिड़ी कयूं, ग़रीब माण्हू छा त कंदासीं। पोइ हिन जे करे पोइ राज़ी में रोज़ी ते वेठा आहियूं असीं। बसि न आराम हाणे किथां कंदा आहियूं, अटो किथां वठंदासीं आराम। जेको मज़दूर आहे, जेकॾहिं पाण सोचूं अखियूं बंदि करे अखियूं खोलियूं त जंहिं बि शइ ते नज़र पवंदी उहा शइ कंहिं मज़दूर कंहिं पूरे ते ठाही आहे। मसलन पाण हिते ई वेठा आहियूं, हिते ई जेकॾहिं पाण अखियूं बंदि करे अखियूं खोलियूं त हीअ टेबल आहे, कुर्सी आहे, छित आहे, पंखो आहे, जेका शइ आहे त मज़दूरनि ठाही आहे। इस्लाम बि चए थो त मज़दूर खे जेको आहे सो अल कासिब हबीबुल्लाह, पूरे त ख़ुदा जो दोस्त आहे, अलाह जो दोस्त, इहा तमामु वॾो एज़ाज़ आहे। इन हिसाब सां हिन काइनात खे ठाहिण वारो, सींगारण वारो, उन में रंग भरण वारो सिर्फ़ु मज़दूर आहे। बदकिस्मती असांजी इहा आहे त मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते, जीअं शागिर्दनि जे आलमी ॾींहं ते, नौजवाननि जे आलमी ॾींहं ते, औरतुनि जे आलमी ॾींहं ते औरतूं मुज़ाहिरा कनि थियूं, शागिर्दनि जे ॾींहं ते शागिर्द मुज़ाहिरा कनि था। हिते सिर्फ़ु उहे मैदान में ईंदा आहिनि जेके इन मज़दूर जे नाले ते सियासत कंदा आहिनि, पोइ उन जे नाले ते ग़लति सियासत कनि या उनजे वाक़ई हक़ में सियासत कनि। सिर्फ़ु उहे मैदान में हूंदा आहिनि। हक़ीक़ी मज़दूर जेको त वीचारो खे ख़बर बि कोन हूंदी आहे त को असांजो ॾींहुं मल्हाइजे थो।